खबरदार मत आयो आई लड्डो खणी भगा था वञो रेस वारो कर्ज वरी तवारो पी भरींदो न न कमदार असां भॼी नथा वञूं न न तव्हां भगा कोन था वञो बाक़ी ही कपिड़ा खणी ऐं ईअं घुमण पिया वञो कमदार हिन पहिरियां ई बहानो करे पंहिंजी घरवारी खे मोकिले छॾियो आहे हींअर वरी पाण लॾो खयो थो वञे हल पुट तोखे तो रेस जे आॾो पेश कयां हल न न कमदार इहो ज़ुल्म असां सां न कर गुलाम खान हिनखे बची हल रेस जा आॾा पेश कयूं पाण हिनजी मौत गुज़री जो फैसलो रेस कंदो हल गया कमदार इहो ज़ुल्म न कर मूंसां कमदार इहो ज़ुल्म न कर मूंसां मुंहिंजे बच्चे खे न रुला रेस बाबा ही सॼे ॻोठ वारा को आहिनि ही लॾो खयो ऐं वञे पियो पंहिंजो कर्ज़ हिनखे यादि ई कोन हुयो अरे हशमत तुंहिंजा अब्बा ॾाॾा असांजी ग़ुलामी करे करे मरी विया आहिनि ऐं तूं वरी पहिरीं पंहिंजूं रनूं कढी छॾियूं ऐं हाणे वरी तूं लॾो खयो पियो वञे अरे अरे तुंहिंजो पीउ कर्ज़ भरींदो बोतार साईं असांजे घर में त कुझु बि कोन्हे बच्चा बुख में पिया तड़पनि इन जे करे मजबूर थी मूं इहो कदम खयो आहे कंहिं ॿी जाइ ते को हथीका थी वियूं तव्हांजो कर्ज़ पाई पाई करे मां मोटाए ॾींदुसि पाई पाई करे थो मोटाए ॾी मुड़ुस भाई जोधो छो तूं असांखे कर्ज़ मोटाए ॾींदे सुञा तूं आणींदे किथां जो रेस जो कर्ज़ मोटाए ॾींदे हशमत तूं भली वञ पर इहा कहिड़ी गारंटी आहे जो तूं वरी मोटी ईंदे ऐं मूंखे कर्ज़ भरे ॾींदे बोतार साईं तव्हां मुंहिंजे ज़बान ते यकीन कयो मां तव्हांजो समूरो कर्ज़ मोटाए ॾींदुसि रेस हिन जी कहिड़ी ॻाल्हि ते तबार आहे हिन वटि ॿियो कुझु आहे ई कोन को हिकिड़ो त छोकिरो इहो तव्हां रखे छॾियो सॼी उमिरि ॿियो बंगले ते ग़ुलामी ॾींदो हा जी ॻाल्हि कई अथई कमदार ही छोकिरो सॼी ज़िंदगी मुंहिंजे पुटनि जी ग़ुलामी ॾींदो ऐं मुंहिंजे पुटनि लाइ विंदरो थी पवंदो न न बोतार साईं न न बोतार साईं इहो ज़ुल्म मूंसां न कयो मुंहिंजो बच्चो मूंखां जुदा न कयो मूंसां इहो ज़ुल्म न कयो बचा निकिरी वञ कमदार खुदा जे कहर खां ॾिल मूंसां इहो ज़ुल्म न कर मुंहिंजो बच्चो मूंखां न भुलियो कमदार खुदा जे कहर खां ॾिल खुदा जे कहर खां ॾिल ज़ुल्म न कर मूंसां ज़ुल्म न कर मूंसां बाबा मूंखे न छॾियो वञे ओ बाबा मूंखे छॾियो न वञ बाबा मूंखे छॾियो न वञ बाबा तोखे खुदा जे हवाले कयो ऐं ज़ालिमनि जे अॻियां मां मजबूर आहियां छोकिरा कन खोले ॿुधी छॾ तूं हिन हवेली जो हाणे ग़ुलाम आहीं ग़ुलाम नाना साईं मूंखे न मारियो असां घरे मौत जी सज़ा ॾिनी बावड़ा हणीस वाह पुट वाह शाबाश मुंहिंजा पुट शाबाश अॼु त मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾियव ऐं मूं इहो ई पिए चाहियो त मुंहिंजा पुट शींहनि वांगुरु जीअनि शाबाश पुट ईअं ई हिन ग़ुलाम खे पंहिंजे जुतीअ जे नोक ते रखो हा बाबा जेतिरी इज़त जो लाइक़ हूंदो एतिरी इज़त हा ईअं ई थींदो अवारेस ही बच्चा कंहिंजा आहिनि नंढे हूंदे ई हथियारनि सां मोहबत राति मेले ते हलिया त चवंद रुगो पिस्तौल वठंदासीं ॿियो को बि रांदीको न वठंदासीं पिस्तौल वठी आया तव्हांजो गुलाम
असां केरु आहियूं? बाबूजी तव्हां मालिक आहियो। शाबाश। अरे असां अॻियां था हलूं, तूं असांखे पोयां अची। हेलो मुंशी। बाबा रघु सुसातो छो पिया कलाम खे मारियो? खे पीने जेम अचिणो हुजा थोरो लेट करे हा त पोइ छातो थिए हा। बाबा साईं, वो हिनखे चयो त मुंहिंजा बूट पालिश करियां, पर इन भाग वाला किथे मरी थो। बाबा साईं मूंखे रईस फरमान खान चयो मुंहिंजी मोबाइल में इज़ी लोड कराए। छोरा कारो आहे मुंहुं तुंहिंजो। अड़े छॾियोसि हिन भागे खे त किथे मरी न पए। हा बाबा साईं, तूं त चई तो छॾियसि था, न थी आहे उगतो कुटण जहिड़ो। बाबा ज़ुल्म थी वियो, असुल कहर थी वियो। अड़े निभागा थियो छा आहे? रड़ घोड़ा लाती अथई, कुझु ॿुधाईंदे ॿिया? मुंहिंजे पुटु रमज़ान खे सालार झाड़े लॻवा करे वियो। बाबा हुन धमकी ॾिनऊं, तव्हांखे बि कोन छॾींदो। बाबा साईं, इहो सालार वरी कहिड़ो चौथो सामान हो असांजे सां कंध कयो। बाबा साईं लॻे थो त हाणे असांजी दहशत हितां ख़तमु थींदी थी वञे। इहो मुंहिंजो ऐं मुंशीअ जो पुराणो दुश्मन आहे। सालार तोते असांजो कर्ज़ आहे, तोखे असां हितां ईअं वञणु कोन ॾींदासीं। हा बाक़ी छोकिरो गिरवी रखी पोइ तूं भली हलियो वञ, पैसा ॾेई छोकिरो छॾाए वञजांइ। न न भोतार साईं इहो ज़ुल्म मूंसां न कयो, ज़ुल्म न कयो मूंसां। इन में ज़ुल्म जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पैसा ॾेई छोकिरो वठी वञो। न न भोतार साईं, मां पंहिंजे पुट खे हिकु पल बि मां पाण खां परे न कंदो। अरे दी त पोइ मुंहिंजा पैसा ॾेई पंहिंजे पुट खे वठी वञ। अड़े मुंशी ॾिसी छा थो, वठ छोकिरे खे। अरे दी वठ छोकिरे खे मुंशी मुंशी चल मुंशी। मुंशी हे छा कई? ज़ालिमो मुंहिंजे मासूम पुट खे तव्हां मारे छॾियो। मूंखे कसम आहे मुंहिंजे बचे जो रत जे हिकु हिकु फुड़े जो हिसाब वठंदोसांव, हिसाब कोन बश कंदोसांव।
इहो इन करे वञी धड़ेल थियो आहे पर हाणे इन जो मरण लाज़मी आहे न त पंहिंजे लाइ ख़तरनाक साबित थींदो। ख़ुदा जी वास्ते मूंखे छॾे ॾियो। तव्हां जेतिरा पैसा चवंदो आऊं तव्हांखे बाबा खां घुराए ॾींदुसि। ख़ुदा खे मूंखे साह जी दान ॾियो। कई न ॿुधी ॻाल्हि, पैसनि जा पुजारी त तव्हां आहे। तव्हां तुंहिंजे पीउ ज़ालिम मूं ते एतिरा कर्ज़ लिखिया जो पनाह ई कारा थी विया। वॾेरनि जे चवण ते मूंसां वॾा ज़ुल्म कया पर मां ईअं न कंदुसि जीअं तूं थो चईं। सरदार मां त चवां थो हिनखे गोली हणी हिते जो हिते कयूं त पूरो। सरदार मूंखे इजाज़त ॾियो त कढां सांट्रा। सरदार हिनखे गोली न हणो, हिनखे डोड़ा डोड़ा था मारियूं। फ़िलहाल त हिनखे क़ैद था कयूं जीअं हिन जो पीउ तड़पे, जीअं मां पंहिंजे पुट जे लाइ तड़पियो। छो सोट मूंखां मुंहुं थी लिकाई? मां को धारियो आहियां? आख़िर मां तुंहिंजो मंगेंदो आहियां। मंगेदो आहे पर सिंध जी हर नारी शादी खां पहिरियां ईअं ई शर्माईंदी आहे। ईअं चई मुंहिंजी दिलि ठारे छॾी अथई। तूं मुंहिंजी मोहबत आहीं, तूं मुंहिंजी जान आहीं। ॾिस सोट हू ॾिसी न वठे, छॾ त आऊं हलां। भले वञ मुंहिंजा साईं, भले वञ, तोखे केरु थो रोके। अधी के झल ॿाहिरि न निकिरंदी करे। अदा जेकॾहिं सूअं जी ॿकरीअ सां एतिरी मोहबत आहे ऐं उहा गाह करणु वञे थी त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? भले वञणु ॾियोसि न। पर अदा जवान छोकिरी जो घर खां ॿाहिरि निकिरणु सही नथो लॻे। ॾिसी तो ज़मानो कहिड़ो ख़राबु आहे। इहो त आऊं थो चवां, वते थी ॿाहिरि लोड़ लोड़ कंदी। पति मां तोखे केतिरा दफ़ा झलियो आहे त ॿाहिरि अकेली न वेंदी कर। बकरी लाइ गाह करणु वई आहे। अकेली किथे हुई सौट? जिथे सूं गाह पई करे उते त मां कमु पियो कयां। कंहिंमें जुरत आहे सौट जो मेरी अख सां सूंडे को ॾिसे मुंहिंजूं अखियूं न कढे छॾियां? हा सोट राशिक तूं ई खणी हिननि खे सम्झाए अचे मासूम न्याणीअ खे भराए वरितो अथनि। छोरी तूं घणा तंद न कढ, हली पोइ मानी टिकी जी कर। सौट मुंहिंजो बि को बंदोबस्त कर। हा सोट परेशान न थी, तुंहिंजो बि बंदोबस्त कयूं था। शादी जो ॿियो वरी कहिड़ो? अदा तकड़ तकड़ असांजे हाल में तोखे ख़बर आहे न। फसल खड़ी तुंहिंजी। सरदार हिनखे छो था साह जो जिदां जो कयोसि पूरो। हा सरदार कयो पंहिंजे पुट जो पलांद, पोइ इंतज़ार छाजो आहे। न न सरदार मुंहिंजे मथां रहम कयो, मूं को बि गुनाह नाहे कयो। त मां मुंशी मोचारे जो पुटु आहियां। ॾोह त मुंहिंजे पुट जो बि कोन्हे। जेकॾहिं तव्हां ईअं कंदो त पोइ तव्हां में ऐं हुन में कहिड़ो फ़र्क़ु रहियो? सरदार हिन जे ॻाल्हियुनि में न अचो, ही वॾो होशियारु आहे। न क़ाइम न, हिन जी ॻाल्हि में वज़न आहे। रमज़ान तोखे हिकु शर्त ते माफ़ी मिली सघे। मूंखे तव्हांजो हर शर्त मंज़ूर आहे। मूंखे तव्हां सिर्फ़ु साह जो जीदान ॾियो। ॾिस रमज़ान तुंहिंजो पीउ ज़ालिमनि सां गॾु आहे। हिननि मुंहिंजे बेगुनाह पुट खे मारियो। हू दौलत जा पुजारी आहिनि, तुंहिंजी त का पोइवारी नथा कनि। तूं हुन ज़ालिमनि जे ख़िलाफ़ जिहाद कर, मुंहिंजो साथ ॾियो। आऊं तोखे छॾण जे लाइ तयारु। मूंखे तव्हांजो इहो फ़ैसिलो मंज़ूर आहे। सरदार पोइ हिननि जे ॻाल्हियुनि में न अचो, ही पंहिंजे जान बचाइण जे करे थो करे। वञ तूं आज़ाद आहीं अॼु खां पोइ। यादि रख जे तूं मूंसां धोखो कई न, मां सालार ख़ान आहियां, सालार ख़ान। ॿुधई? यादि कर रमज़ान, जे तूं मूंसां गद्दारी कई न, ज़मीन जे
छतन तन का किले कट दो सही हन वाह शाद शे यार तो जड़ी शे इन कंटन जड़ी रस्तम में छाती हल तो तुके हवेल जी हूर बनाया तो कहते इंदौरन में लड़न गुरजे कंटन जी राह में हो जा या गुलन जी शाह में उनमें तुझो छा वने जान न पहचान हाँ तुझो मेहमान जान तू आहे तो मेहमान कसम खुदा जो बात तू कहीं सिखाई ओ वडेरे या पुत्र गाल्हाई छातो ये गाना को जान छोकरी तू तो का सफा चरी आई न ठेरे से जी तो ते दिल अची वे आए लहरी अंगुर के में थई चाचा कमदारा तू पांजी न्याणी के ने वडेरे पुत्र सा पढ़ना दह न बिहे ये आंगरियूं घी में हुंदाई हां हां छोरी तू गाल्हाई छा पई चंगा ही जो तो को तोरी ना है मुझे बारे में सोच तो के मोमा भाई तो ॾिस वॾेरा मूंखे दाहन करण ते मजबूर न कर न त माण्हू गॾु करे अहिड़ो ज़लील कराईंदी मैं न जो यादि कंदे इन खां भलो थी मुंहिंजो रस्तो छॾ त आऊं वञा सिर्फ पहुंचिया ये मुझे तो सवाई तो हलनी को जो कुडनी आए पर काटे वेंदी कंदार कुछ छोकरी कभी बाबल रे समझियो सर अति छा ॻाल्हायो परेशान पे लॻो ऐं अॼु गाब न करे आई आई अदा हूं नाहे वॾेरे जो पुटु हा हा छा थियो आहे वॾेरे जे पुट खे अति जल्दी ॿुधा छा कयो आहे वॾेरे जे पुट अदा वॾेरे जो पुटु मुंहिंजो रस्तो रोकियो आहे आई बहम वक्ती अथसि आऊं अॼु इन वॾेरे जे पुट खे ज़िंदा कोन छॾींदुसि हा दा हल त वॾेरे जे पुट जी मुंडी लाइ खणी अचूं हा दा वॾेरे जे पुट जी इहा मजाल हुन असांजे इज़त में हथ विधा मसइले जो हल झेड़ो न आहे कुझु सब्र खां कमु वठो थोरो रासिक अची उन सां सलाह कई ॾिसो त हू छा थो चए बाबा साईं मुंहिंजे पुट लाइ कुझु कयो केतिरा ॾींहं थिया आहिनि तव्हां कुझु न आहे कयो अरे मूं चयो न त तुंहिंजे पुट खे कुझु कोन थींदो बाबा साईं जेतिरो सालार वधीक ज़िंदा रहंदो एतिरो ई असांजे लाइ ख़तरो आहे बाबा साईं तव्हां जो इहे ठाराहियो आहिनि मुंहिंजो पुट अलाए कहिड़े हाल में हूंदो बाबा साईं तव्हां परेशान न थियो आऊं बिल्कुलु ठीकु आहियां पुट तूं ठीकु आहे साईं तूं कीअं आज़ादु थियो आहीं बाबा साईं आऊं थाड़ेलनि जे कैद मां फरार थी आयो आहियां फरार थियण जो मक़सदु त तूं सालार जो अॾो ॾिसी आयो आहीं तूं सिर्फ़ु अॾो ॾेखार तो मुंहिंजा माण्हू वञी सालार खे मारे ईंदा ऐं मां तोखे नोटनि में तोरे छॾींदुसि हा रमज़ान तुंहिंजो भलो थींदो ऐं हिन मुआशिरे मां हिकु ज़ालिम जा जान छुटी पवंदी बाबा साईं इहो कमु ज़रूरु कंदासीं पुट रमज़ान 2-3 ॾींहं तूं ॻोठ खां ॿाहिरि न निकिर न त सालार वरी अॻुवा कंदई हाणे ज़िंदा कोन छॾींदई बाबा साईं तव्हां परेशान न थियो आऊं पंहिंजी हिफ़ाज़त करणु चङी तरह ॼाणा थो मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं तव्हांजे साम्हूं आहियां कंटन जी राह में हुजां या गुलन जी शाह में उनमें तुझो छा वने जान न पहचान हाँ तुझो मेहमान ऐसा कहिड़े त ख़्याल में घुमायो कुछ न कंदार बस छोरी छिनी थवा कहीं था को तव्हांजो बंदोबस्त घबरायो न ओए ये कंदार को बंदोबस्त कर तो के नोट में तोरी छ ठीकु आहे भोतार तव्हांखे त ख़बर आहे त पैसा लाइ मां खूह में वटि पोइ ॾींदो आहियां सफ़ा थोरो कमु आहे ॾिसो आहे ई कोन
अस्सलाम वालेकुम हाँ मां साथ पढ़ाई खैरन सां मुकमिल करे मोटी है यार तू तो मुझे बचपन जो यार है तो खां सवा मुझे दिल कौन पी लगे हाँ यार पढ़ाई पूरी करे मोटी है यार हाणे सोचा पियो त तव्हां सां गॾिजी अची हरको कयां ओए तुंहिंजी पढ़ाई पाणी में वई यार ॻाल्हि त कम जी कई अथई पर तोखे पोइ पढ़ण जो कहिड़ो फ़ाइदो तव्हां सभई जूं ॻाल्हियूं सोन ग़रीब मिस्किन जे लाइ नौकरियूं आहिनि किथे उते नौकरी उन खे थी मिले जेका वॾी सिफारिश ऐं वॾी रक़म जे हाँ यार माली जेब सां त नौकरी बि नाहे मिलंदी पैसा बि खाई वेंदा आहिनि ऐं नौकरी बि नाहे ॾींदा हा दा हिते त आहे अंधेर नगरी ॾाढे जी लटके ॿ मथा आहे रईस चवे थो त मां सालियार खे मारियां हू मूंखे पैसा ॾींदो न न मूंखे ईअं न करणु घुरिजे छो त मूं सालार सां वाइदो कयो आहे साथ ॾियण जो रईस त वॾो ज़ालिम आहे हुन त केतिरा ई मज़लूम पंहिंजे ज़ुल्म जे चकी में पीए छॾियो आहे हुननि खां भलो त हू सालार आहे जंहिंखे दुनिया धाड़ेल थी सॾे पर पोइ बि हुन मूंखे दुश्मन थी करे छॾे ॾिनो हा हा मूंखे सालार जी मदद करणु घुरिजे मूंखे सालार जी मदद करणु घुरिजे हा मूंखे ईअं ई करिणो पवंदो बाबा साईं ही आहे उहा छोकिरी जंहिं ते मुंहिंजी दिलि अची वई आहे शायदि हिन छोकिरीअ खे ख़बर न आहे त तूं गाज़ी खान रईस गाज़ी खान जो पुटु आहीं मुंहिंजो पुटु आहीं बबर शेर आहीं बबर शेर जंहिंजे अॻियां चङा भला कंध न आहिनि खणी सघंदा छोकिरी सुठो अथई त मुंहिंजे पुट सां शादीअ जे लाइ हा कर न त छा कंदे गोली हणंदे न हण खणी पर यादि रख वॾेरा मां मरी त सघां थी पर मूंखे तूं कॾहिं हासिल न करे सघंदे असांजी ॻाल्हि पथर ते लकीर हूंदी आहे ऐं असांजो हर फ़ैसिलो तुंहिंजा वॾा बि नथा मटाए सघनि वॾेरा त ॻोठ न्याणियुनि मथां छप्पर ऐं शाम हूंदा आहिनि तूं कहिड़ो वॾेरो आहीं जो पंहिंजे पुट जे ज़िद जी सूली चांदो चाहीं इहा असां वॾेरनि जी पुराणी आदत आहे इहा ई त असांजी सुञाणप आहे त जंहिंखे चाहियूं अपनायूं ऐं जंहिंखे चाहियूं धिकारे छॾियूं बाबा मोकल ॾे हिनखे खणी था हलूं हवेली हली हींअर जो हींअर हिन सां थो शादी कयां न पुट न अहिड़ी तकड़ कोन कबी हीअ असां खां केतिरो बचंदी हीअ ज़मीन जे 7 तहनि में बि लिकी वञे न असां हुनखे उतां बि कढी वठंदासीं अॼो को ॾींहुं अथई वञी सोच ऐं हा कर हा कजांइ जे न तुंहिंजो जवाब हा में हुजणु घुरिजे जी अॼु बि न आहे ऐं मुंहिंजी सुभाणे बि न हूंदी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ सुल्तान खान जी पाण बणजंदी
जे हथनि ते सुल्तान खान जे नाव जी मेहंदी लॻंदी। हाणे तूं भली हल वञी सोच। यार हैदर हिकिड़ी ॻाल्हि चवां। चओ छा थो चवणु चाहीं? यार हैदर पाण खे ॾिस केॾो सुहिणो जवान आहे, छो थो पंहिंजी जवानी साड़ी। मूंखे मां हिकिड़ी ॻाल्हि चवां, हिननि ज़ालिमनि खां हितां निकिरी वञ। यार इहो ज़ुल्म त मूंसां मुंहिंजे पीउ कयो, जेको पंहिंजी जान बचाए ऐं हितां भॼी निकिरी वियो। अच्छा, इन जो मतिलबु इहो आहे तूं पंहिंजे पीउ खां नाराज़ आहीं। जॾहिं खां मूंखे हिते ज़ालिमनि वटि छॾे वियो आहे, मुंहिंजी का बि सार न थियसि लथी। बाबुल्ला ज़िंदा बि आहियां या मरी वियसि। तुंहिंजो पीउ मिसकीन हुयो, हू हिननि ज़ालिमनि जे ख़ौफ़ खां हिते नाहे आयो। मुंहिंजी सलाह इहा थी त तूं हितां निकिरी वञ। ही वॾेरा तुंहिंजो कुझु बि कोन बिगाड़े सघंदा, वधीक तुंहिंजी मर्ज़ी। हा दा, मां तुंहिंजी हिन ॻाल्हि ते सोचींदुसि ज़रूरु। ठीकु आहे, पोइ मां हलाईंदुसि। सोट मूंखे वॾेरे जो पुटु ॾाढो तंग कंदो आहे। मूंखे डप थो लॻे किथे वॾेरे जो पुटु नुक़सान न पुॼाए। सुन, तू मुंहिंजी मंग आहीं, मतिलबु तू मुंहिंजी इज़त आहीं। वॾेरे में एतिरो दम ई न आहे, छो त मां तुंहिंजे अॻियां ट्रामे जी दीवार आहियां, जंहिंखे पार करण वॾेरे जी बस जी ॻाल्हि न आहे। पर सोट छॾ इन ॻाल्हियुनि खे। जॾहिं ईंदी आहीं रुगो गैरनि जूं ॻाल्हियूं कंदी आहीं, कंहिं महिल प्यार जूं बि ॻाल्हियूं कंदी कर। सोट तूं त मुंहिंजे साह में समायल आहीं। जेकॾहिं मुंहिंजी शादी तोसां न थी न, आऊं त मरी वेंदसि। सोट तो में मुंहिंजो साह आहे, प्यार में मरण जूं ॻाल्हियूं न कर। ही दुनिया वारा प्यार करण वारनि ते सड़ंदा छो आहिनि? असांजो प्यार सचो आहे, हिकु ॾींहुं अमूर थी वेंदो। दुनिया वारा सड़नि तॾहिं पिया सड़नि। बचायो बचायो। बस ओके, जिंदल मोहलत खत्म थी वई। अॻियां थी हल। न न, मां तो सां गॾु न हलंदमि। अदा ज़ुल्म थी वियो, अदा कहर थी वियो। छा थियो आहे ॿुधाए त सही। ख़ैर त आहे न? अदा ख़ैर न आहे, वॾेरे पुटु सुल्तान अदा खे मारे ताईं भेण खणी वियो। छा? हैदर, हिनखे वञी कैद खाने में बंदि कर, पर ख्याल रहे त हिनखे पंहिंजे साह खां वधीक रखिजांइ, छो त ही मुंहिंजी पसंदि आहे। जी आका, हिन जी हिफ़ाज़त कंदे अगरि मुंहिंजी जान बि हली वई न, तॾहिं बि मां कोन कीबाईंदसि। न न, मूंखे कैद न कयो। मां चवां थी मूंखे छॾियो। तोखे छॾींदुसि, पहिरियों मुंहिंजो प्यार क़बूल कर, पोइ तोखे छॾींदुसि। तूं वेशी जानवर आहीं, आऊं तोखां शदीद नफ़रत कंदी आहियां। ही जान त वञी सघे थी, पर इकरार में नथो बदिलजी सघे। आवाज़ बंदि कर छोकिरी। हिते रईस खां सवा ऊंची आवाज़ में केरु न आहे ॻाल्हाईंदो। जेको बि इहा जुरत कंदो आहे, असां हुनजी ज़बान कटे छॾींदा आहियूं। हाणे हलंदड़। माना त वॾेरो गाज़ी खान घर खां ॿाहिरि निकिरी चुको आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे पंहिंजे वाइदे निभाइण।
सालार इहो न चई त रमज़ान तूं वाइदे वफ़ाई न कई। हा हेलो सालार वॾेरो गाज़ी ख़ान हितां निकिरी चुको अथई। हा हा एॾा बनी ॾे अचई थो। गाजी खान घणा ॾींहं मस्तू कयो आहे। अॼु तोसां यौम हिसाब आहे, मरण जे लाइ तयार थी। सालार मां तुंहिंजे इन्हनि सखियुनि बबकियुनि में अचण वारो न आहियां। न ई तुंहिंजे बबकियुनि खां डिॼां थो। तोखे गोली हणी आहे न त हण गोली मूंखे। गाज़ी खान तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न पोइ अचई थी। Oh no! Oh no! हैदर हैदर रेस न दा न करिया इश्क न न चोरी सा पेचला पाइया न रेस वडो मरे आ। वन आदम जी घर के कब्रिस्तान बनाया छी। रेस वडा पाल मरी विया जाके रोले सनदा ता भली आदम जी आता को आ छो पर आदम वाला रेस वडे जा कातुल न आहिन। कहे मारो धार तव्हांजे पीउ खे रेस वधे खे सालार धाड़ियल मारियो आहे। अञा चए पियो त तव्हांजे नाले ते इनखे मारींदुसि। इन कमीने के मां कोन छॾींदुसि। ऐं गुलाम अली आदम जी घर के पाए नहीं छे। रेस न दा हाणे मूंखे डपु थो लॻे। हाणे मां भॼुमि त बकवास बंद कर। हैदर पुत्र हैदर पुत्र चाचा केरु आहियो तव्हां जो मूंखे सॾु पिया कयो? न पुत्र चाचा न मां तुंहिंजो पीउ आहियां। मूंखे सुञाण बाबा मूंखे सुञाण। चाचा तव्हां भुलिया आहियो। मुंहिंजो को बि पीउ न आहे। न पुत्र ईअं न चओ। मूं ज़ईफ़ पीउ खे बाबा चई पंहिंजे सीने सां लॻा त आऊं सालनि जी सिकिल आहियां। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो थोरो बि अहसासु हुजे हा न ईअं ज़ालिमनि जे हवाले करे हलिया न वञो हा बाबा। पुत्र वॾेरे ऐं वॾेरे जे ज़ालिम मुंशी ऐं कमदार मूं ते कूड़ा 5 लख रुपया मढ़िया हुया। मूं वटि 5 लख त छा पर मूं वटि 500 बि कोन हुया पुत्र। पुत्र तुंहिंजे जुदाईअ में तुंहिंजी मां रोई 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 आख़िर मरी वई। आऊं वरी वञी ॿिए कंहिं वॾेरे जे घाणे में फासी वियुसि। उतो अॼु आज़ाद थी आयो आहियां बाबा साईं।
मूंखे माफ़ कजांइ बाबा मूं तव्हांखे ग़लति सम्झो बाबा न पुट न तूं मुंहिंजो पुट आहीं बाबा मूंखे छॾे त न वेंदे न बाबा साईं न मां तोखे कोन छॾींदुसि तोखे कोन छॾींदुसि तोखे कोन छॾींदुसि बाबा तोखे कोन छॾींदुसि न पुट हाणे हिते मुंहिंजो रहणु ख़तरनाक साबित थी सघे थो न बाबा साईं न हाणे ही तुंहिंजो पुटु ॾंदे ॾांद आहे गाज़ी खान ज़ालिम मरी चुको आहे बाक़ी हिननि वॾेरे जे पुटनि खे ही हैदर मूं ॼण चङी तरह ॼाणे थो चङी तरह ठीकु आहे पुट हाणे मां तव्हां वटि ईंदो वेंदो रहंदुसि मां अॼु ॾाढो ख़ुशि आहियां मां पंहिंजो दुश्मन मारे छॾियो आहे हाँ सरदार वॾो वासिंग मारियो आहे वासिंग हाँ सरदार अॼु ज़ालिम पंहिंजे किरदार ते पहुतो आहे सरदार मूं पंहिंजो वाइदो निभायो आहे छा यादि कंदो शाबाश रमज़ान तूं वाइदे जो पको आहीं वाक़ई जवान जो पुटु आहीं सरदार इन ख़ुशी में महफ़िल थियणु घुरिजे हाँ सरदार महफ़िल लाज़मी आहे आख़िर हेॾो कारनामो कयो अथव हाँ सरदार ख़ुशी थियणु घुरिजे हाँ महफ़िल थींदो वॾे धमाके सां गुलाम ख़त्म करे आया आदम वारनि खे हा का सॼे ख़ानदान खे ख़तमु करियासीं ऐं हिन महिल ताईं उन्हनि खां पुछाणो बि थी चुको हूंदो शाबाश शाबाश गुलाम और अंदर वञ छोकिरे खे मानी करा मां ही वठ मानी खा मानी खाईंदे ज़िंदा रहंदे जेकॾहिं मुंहिंजो सॼो खानदान तूं मारे आयो हुई त आऊं ज़िंदा रही छा कंदसि छा आऊं तोखे एतिरो ज़ालिम ऐं कातिल थो लॻा हा हा तूं हिननि ज़ालिमनि सां गॾु रही करे एतिरो ज़ालिम थी चुको आहीं हिकु ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुध हैदर मूंखे माफ़ कजांइ मूं तोखे ग़लति सम्झो पर तो में त इंसानियत आहे आऊं सोचींदी हुअसि त तो जेॾो बहादुर एॾो ज़ालिम कीअं थी वियो आहे सुणा ज़ालिम आऊं न आहियां ज़ालिम ही समाज आहे ऐं सॼो ज़मानो ज़ालिम अथई जेको इंसान खे ज़ुल्म करण ते मजबूर थो करे बगावत करे न समाज सां हिन वॾेरे गुलामी मां निकिरी वञ आज़ाद ज़िंदगी बसर कर तोने मूंखे हिकु सुठो इंसान नज़र आयो आहे सुठी ज़िंदगी गुज़ार पर सुठी ज़िंदगी गुज़ारण लाइ सुठो हमसफ़र हुजणु घुरिजे जेकॾहिं तूं साथ ॾियण जो वाइदो करीं त आऊं बि हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारे सघां थो मां तुंहिंजी इन चुप खे हा सम्झां या न तव्हां पाण सम्झी सघो था तुंहिंजी मुस्कुराहट मूंखे घणो कुझु सोचण ते मजबूर कयो आहे हाणे ही वटि मानी खा छा ॻाल्हि आहे बुरा परेशान थो लॻी सरदार मूंखे मधु हाणे कोन थो अचे छो बुरा तोखे वरी छा थियो छो नथो मज़ो अचे मुंहिंजी अखि त अॼु खुली आहे तूं असांखे इस्तेमालु थो करीं छा ॻाल्हि आहे बुरा अॼु भंग पी आयो आहीं छा बुरा तूं कीअं थो सरदार सां ॻाल्हाएं तूं होश में त आहीं असां धाड़ियल आहियूं असांजो कमु आहे पैसा वठण ऐं माण्हू मारण ऐं तूं असां खां
पंहिंजा ज़ाती कम थो कराई। असांखे गाज़ी खान मारण में छा मिलियो ऐं गवर्नमेंट जा केस वधी विया असां ते। असां ई चरिया आहियूं। असांजो तव्हांजी ज़ाती दुश्मनी में छा? बुरा हितां निकिरी वञ, मतिलब बेमौत मारजी न वञे। डर असांजा खिलजिया हल। मतिलब बुरा सरदार तो तव्हांजो मौसन आहे। तूं चुप रह, तूं जो असां में कुझु बि न वञे। सभु कन खोले ॿुधो, मूंखे न खपे अहिड़ो सरदार ऐं मौसन। अॼु खां पोइ तव्हांजा रस्ता अलॻि, मुंहिंजा रस्ता अलॻि। मुंहिंजो को बि वास्तो न आहे तव्हां सां। हल हल, नाहे तो जहिड़े साथियुनि जो ज़रूरत तव्हांखे। हल। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, इहो तव्हांजे लाइ सभिनी खां वधीक ख़तरनाक थी सघंदो। रमज़ान, नाहे परवाह मूंखे साथी जी। इहो न विसारजो त जॾहिं न हमराज़ दुश्मन थींदो आहे न त उन खां वधीक ॿियो को बि ख़तरनाक न हूंदो आहे। जेको थियो किथो हूंदो। ॾे ख़बर छोकिरी, छा सोचो अथई मुंहिंजे बारे में? वॾेरा, मूंखे कल्ह बि तोखां नफ़रत हुई ऐं अॼु बि। सुठो अथई त मूंखे आज़ादु कर। आज़ादी तोखे मुंहिंजी हाक करण सां मिलंदी, न त मौत मिलंदी, मौत। त पोइ मारे छॾ मूंखे, चुप छो आहीं? अरे सभु छॾियोसि रे, मासूम आहे वीचारी। अहिड़ी ॻाल्हि त मासूम न आहे। ॿी ॻाल्हि यादि, तूं ग़ुलाम आहीं। तो इहा जुरत कीअं कई मुंहिंजे कमनि में मुदाख़लत थो करबो? तूं कहिड़ो मर्द आहीं? हिकु बेगुनाह औरत ते ज़ुल्म पियो थिए ऐं तुंहिंजी गैरत किथे मरी वई आहे? छोकिरी, बबुरनि खां ढेर थी घुरी, हाणे ही तोखे बचाईंदो। बस सुल्तान खान, बस हिकु कदम बि अॻिते न वधाइजांइ, न त इहे हथ भञी छॾींदोसांइ। होश कर, कैसा तो ॻाल्हाईं? ना अॼु खां पोइ तूं मुंहिंजो आका आहीं ऐं ना मां तुंहिंजो गुलाम। तुंहिंजे लाइ बहितर इहो ई थींदो त सूंहं ते ज़ुल्म करणु बंदि कर। तूं मूंखे रोकींदे? हा, तूं ॾिसां मूंखे रोक, तूं ॾिसां। चाचा खेलता है। ओके, गोली लग गया। ले गाड़ी का, ले ले। तू इता, तू के बेटी, तू इता निकली है। मां इन जालिमन के इते पे आया। ना यार, मां तो के ये छड़े ना वेंदो। तू के वणो पवंदो। तू की कसम आहे मुझे दोस्ती जो। वञ लियो, मां चवां थो तूं वञ। कसम ॾेई, कसम थो वञ। अंगार अजो तर गोलियो से कौन लता? अरे लिफाफा तो खाई है न लता, तो हाणे बदले के कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा तूं? बदलो तो पुछी था खल लाहे छॾींदो तव्हां महिल ते छा कयो आहे? हाणे बसि ईअं ई था कयूं, बदले जा तरक़ी था कयूं, वॾे जे मुंहुं पोइ था छॾूं न त बदला सफ़ा इहे बिगड़ियल आहे। असांखां कमु थियो कोन, बदलो त काढ़बो न। आपका मतलूबा नंबर इस वक्त बंद है। अल्लाह साईं ख़ैर करे, हैदर ऐं रमज़ान जा नंबर बंदि आहिनि। हिन महिल ताईं न आहिनि पहुता, लॻे थो ख़ैर कोन्हे। तो चयो रमज़ान ऐं हैदर सूंहं खे हिते पुॼाईंदा, पर थी सघे त वॾेरे जो वर चढ़ी विया हूंदा। यार ॻाल्हि सम्झ में नथी अचे,
आखिर कयां त कयां छा? थोरो अॻिते हली ॾिसूं था मतां कंहिं मसइले में फाथल हुजनि। हाणे थी सघे थो मतां असांजी मदद जी ज़रूरत हुजे न। इहा ई ॻाल्हि सम्झ में ई त नथी अचे। असांखे हिते इंतज़ारु करणु घुरिजे या हलणु घुरिजे? सिज बि लहण वारो आहे पर पंहिंजी मंज़िल अञा परे आहे। अल्लाह से वॾो कारसाज़ आहे। हू ॼाणे थो असां हक़ ते आहियूं। हू असांजी मदद ज़रूरु कंदो। सोहन अच ही वक़्तु बीहण जो न आहे। किथे न किथे ठिकाणो पाण खे ज़रूरु मिली वेंदो। पुट हैदर तूं हिन हाल में ऐं ही छोकिरी केरु आहे? बाबा सभु कुझु ॿुधाए थो पर पहिरियां साह त पटण ॾे। आउं हिते हिन झंग में अकेलो रहंदो आहियां। तुंहिंजे माउ जे मरण खां पोइ मां दुनिया खां लातालुकी करे छॾियो। बाबा हिते मां ॾाढो ख़ुशि आहियां पर तूं ॿुधा हैदर पुट ही छोकिरी केरु आहे? बाबा सिंह ही बि पाण वांगुरु दर्दनि जी सतायल आहे। लानत तव्हांजी ज़िंदगी ते। हू तव्हां खां फरार थी विया ऐं तव्हां ख़ालियत मोची आया। ख़ुदा असां उन्हनि जी ॾाढी तलाश कई। अलाए ज़मीन खाई वई अलाए आसमान ॻी वियो। इहा ख़बर पई त हू गद्दार केरु आहे जेको हुननि खे सहारो ॾेई ऐं मोटरसाइकिल ते खणी वियो। न अदा साईं हुननि खे कारो निकाह पातल हो। इहो आऊं थो ॿुधायां तव्हांखे तव्हांजो गद्दार केरु आहे? कहिड़ा आहीं तूं? असां तो कोन था सुञाणूं। रेस आऊं सालार धाड़ेल जे टोले जो आहियां पर हाणे मां सालार खे मारणु चाहियां थो। तव्हां मुंहिंजी मदद कयो। मूंखे सालार जे ठिकाणे जी ख़बर आहे। मां अकेलो हुन सां विड़ी नथो सघां। कहिड़ी मदद थो चाहीं असां खां? ठीकु आहे पर जेकॾहिं तूं चालाकी कई त तुंहिंजो लाश झंग जा जानवर खाईंदा। ठिकाणो तव्हांखे मां ॾेखारींदुसि। सालार जे साथियुनि खे तव्हांखे ई ख़तमु करिणो आहे। ऐं हा ॿियो गद्दार जी कहिड़ी पियो ॻाल्हि करी? तव्हांजो गद्दार आहे मुंशी जो पुटु रमज़ान। रेस गादी खान खे बि उन ई मारायो आहे ऐं हैदर खे बि फरार उन ई करायो आहे। मुंशी जो पुटु रमज़ान माना हिन जो मौत अची वियो। सोहन अल्लाह ताला असांखे हिकु नई ज़िंदगी ॾिनी आहे पर असां अञा बि मंज़िल ते नाहियूं पहुता। सोहन मुंहिंजी मंज़िल हाणे सिर्फ़ तूं आहीं छो त तो मूंखे हिम्मत ऐं जुरत ॾियारी आहे जीअं मां ज़ालिमनि सां मुहादो अटकाए सघां। अॼु हिन मंज़िल ते आहियूं। जेकॾहिं तूं मूंखे न मिली हा मां अॼु बि हिननि वॾेरनि जो ग़ुलाम हुजां। इहे त तुंहिंजा एहसान आहिनि। इनमें एहसान जी का ॻाल्हि न आहे। तो बि त मूंखे क़ैद खां आज़ादु करायो आहे। तूं बि त मूं लाइ क़ाबिल एतिराम आहे। सिर्फ़ क़ाबिल एतिराम न तूं इन क़ाबिल बि आहीं तुंहिंजी सॼी ज़िंदगी तुंहिंजे ना कजे। मुंशी खे वठी आया। खजानी कई आहे मुंहिंजे बाबा खे तुंहिंजे जमाने बाबा साईं मूंखे त का ख़बर ई कोन्हे तो छोरे जो कारो मुंहुं थियो आहे। इहा किनी आंगुर वॾी चङी आहे। मुंशी अॼु तुंहिंजो ख़ैरु ख़तमु मरण तयार। बाबा साईं मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे मूंखे न मारियो। हिनजे लाश खे खणी कुतनि खे ॾेई चओ साला जो कम बि तमामु।
रमज़ान तू हिन हालत में हैदर ऐं सूह किथे आहे न? हू मूंखां त अलॻि थी चुका हा, अञा ताईं न आहिनि पहुता छा? न हू असां वटि न आहिनि पहुता, आख़िर विया त केॾांहुं विया? असां सॼो जंग रुलिया आहियूं, असांखे त किथे नज़र ई न आया। इन जो मतिलबु त हू ज़ालिमनि जे हथ अची विया आहिनि। हाणे त वॾो मसइलो थींदो। असां काफ़ी वक़्त खां हिते तव्हांजो इंतज़ार पिया कयूं। हुन ॾे अलाह ख़ैर कंदो, पहिरियों अॼु त तुंहिंजे ज़ख़्मनि जो इलाज कयूं। सरदार बुरो गदारी ते लई आयो आहे। हाँ सरदार, तव्हांजे दुश्मन खे वठी हिते पुॻो आहे। अॼु हिननि मां हिकिड़ो बि न बचंदो। अचो मूंसां। बस मालिक साईं खे पारत आहे, उहो ई सणाई कंदो। अदा दिलदार वारनि ॾाढी देरि कई। रब करे असांजी इज़त महफ़ूज़ रहे। असांजी मासूम गुलनि जहिड़ी भेण ज़ालिमनि जे क़ैद में आहे। मरण लाइ तयारु थियनि चुरा। भले इहो ई थो, हणीस गोली। आदम हुया था ॿुधाए ॿुधाए त इहो ज़ुल्म असां सां कीअं कयो? ॿुधाए मुंहिंजा भाउ, ॿुधाए। आदम आदम हीअ असां ज़ुल्म कंहिं करे छॾियो? आदम मुंहिंजा भाउ ॿुधाए असांखे। कंहिंखे वठी आयो? ख़बर न आहे, मूंखे ॿार ज़ख़्मी हालत में मिलियो। ख़ैर ज़ख़्म ठीक थियनि त पोइ छा कयूंसि? और छाप कर मूंखे हैदर, रमज़ू या चोरी सूंह खपे। बाबल साईं लॻे थो त कंहिं तिर में लिकी आहिनि। केतिरो लिखंदा? नेठ त ॿाहिरि ईंदा न, ज़िंदा कोन छॾींदोसान। जेतिरा ॾींहं हू ॿाहिरि हूंदा मुंहिंजी दिलि खे सुकून न ईंदो। रमज़ू ऐं हैदर खे मारे चोरी जी इज़त जो जनाज़ो कढंदासीं। जे माण्हुनि ते असांजी दहशत पेई वञे। ईअं ई थींदो बाबल साईं, ईअं ई थींदो। सिर्फ़ु हिननि जो को पतो मिले। अदा दिलदार ऐं रमज़ान, हाणे छा सोचियो अथव? सोचणो छा आहे आमिर? पंहिंजनि जा लाश हिननि हथनि सां दफ़न कया आहिनि। हाणे हिकु ई कहाणी थींदी बस। हाणे इहो वॾेरो सुल्तान ऐं इहो फरमान ॿिन्ही खे मरणु घुरिजे।
तुझे लाइ ॾाढी ॾुख जी ख़बर आहे। वॾेरनि खे तुंहिंजे गद्दारी जी ख़बर पइजी चुकी आहे। इन करे हिननि तुंहिंजे पीउ खे मारे विधो आहे। न न बाबा नथो मरी सघे। दिलदार चओ त इहो कूड़ आहे। रमज़ान संभाल पाणे, कुछ हौसलो कर। असांखे हालातनि जो मर्स माण्हुनि सां मुक़ाबिलो करणो आहे। असांजा बि घर जा भाती मोह आहिनि यार, पर ॾिस असां पोइ बि ज़िंदा आहियूं। हौसलो रख, ज़ालिमनि सां बलांद करणो आहे। ॾुख इन ई ॻाल्हि जो नाहे, ॾुख इन ई ॻाल्हि जो आहे त ज़ालिमनि बाबा खे अकेलो करे मारियो आहे। हाणे मां उन्हनि ज़ालिमनि खे चेहरो कोन छॾींदुसि। तव्हां मुंहिंजो साथ ॾियो या न ॾियो। हाणे आऊं मरंदुसि या मारींदुसि, पर हुननि सां ज़रूरु विढ़ंदुसि। जे तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ असां बि गॾु था हलूं। अॼु ज़ालिमनि खे पंहिंजे अंजाम ते पुॼाइणो आहे। असां तव्हांखे ॻोल्हण लाइ ज़मीन आसमान हिकु करे छॾियो आहे। तव्हां हिते आहियो। मूंखे बि त मुंहिंजे बाबा सां ई सहारो ॾिनो आहे ऐं ही सालार धाड़ेल आहे जंहिं असांजी पूरी मदद कई आहे। असुल त असां धाड़ेल न आहियूं, धाड़ेल त वॾेरा जिन जे करे असां धाड़ेल सम्झूं था। बिल्कुलु सच त थई सालार खान। असुल धाड़ेल त उहे ज़ालिम जागीरदार आहिनि। मूंखे त इन ॻाल्हि जो हैरत आहे त हुननि खे मुंहिंजी गद्दारी जो आख़िर ॿुधायो कीअं। इहो ज़ुल्म तोसां ऐं मूंसां मुंहिंजे गद्दार साथी घुरल कयो, पर मूं हुनखे पंहिंजे किरदार ते पहुचाए छॾियो। पोइ हाणे तव्हां सभिनी छा सोचियो आहे? मुंहिंजी सलाह त इहा आहे, आऊं सालार ऐं रमज़ान वञूं था, वञी वॾेरनि ते हमिलो कयूं था। तव्हां वञी सूंह ऐं बाबा जी हिफ़ाज़त कयो। हिननि वॾेरनि लाइ असां 3 कदहारी काफ़ी आहियूं। अचो मूंसां। बाबा साईं, हैदर खान वारनि जी ख़बर पइजी आहे। जी तव्हांजो हुकुम छा जो कमदार? अॼु इन्हनि मां कंहिंखे ज़िंदा न आहे छॾिणो। त पोइ अचो सभु मूंसां, पर होशियारी सां मिलिजो। तव्हांखे केॾांहुं वञण जी ज़रूरत न आहे, छो जो तव्हांजे ख़ात्मे लाइ ही 3 शेर पहुची चुका आहिनि। चवंदा आहिनि त गोह खे खणे खुटी त गोले शिकार जा कर। खुटी वरी कंहिंखे खयो, इहा हाणे ख़बर पइजी वेंदी। आयो पर ज़िंदह वापसी न वेंदव। वॾेरा, अॼु तव्हांजो यौम हिसाब आहे। मरण जे लाइ तयारु थी वञो। अचई थी। पुट चुरंदे त मरंदे। अचई थी।
ॾिसो तूं असां टे शेर ऐं हे उहो ज़ालिम आहे जंहिंखे अॼु असां केतिरे किरदार ते पहुचायो आहे। मिलायो हथ। तू ही दो कर ख्वाबन जी दुनिया में, घट तू ही दो कर ख्वाबन जी दुनिया में, ख्वाबन जी दुनिया में। छो थो एडो तड़पाई, छो थो एडो तड़पाई तू प्यार मोहब्बत में, तू ही दो कर ख्वाबन जी दुनिया में, ख्वाबन जी दुनिया में। हाँ घट तू ही दो कर ख्वाबन जी दुनिया में, ख्वाबन जी दुनिया में। कदे मुरकुल जा तोहफा, कदे लुढ़कन जा तोहफा, कदे मुरकुल जा तोहफा, कदे लुढ़कन जा तोहफा, कदे तानन जा तोहफा, कदे गुलड़न जा तोहफा। कदे मुखे घुमाई थो, कदे मुखे घुमाई थो ख्वाबन जी जन्नत में, घट तू ही दो कर ख्वाबन जी दुनिया में, ख्वाबन जी दुनिया में। हाँ घट तू ही दो कर ख्वाबन जी दुनिया में, ख्वाबन जी दुनिया में। नजर नाची परेशान तो मुखे करी, सजो ॾींहुं नजर नाची परेशान तो मुखे करी। ही रात जो अख लगे मूं वटि थो यार पुजी, सपनन में गॾवाही, सपनन में गॾवाही हली जा तू हकीकत में, घट तू ही दो कर ख्वाबन जी दुनिया में, ख्वाबन जी दुनिया में। छो थो एडो तड़पाई, छो थो एडो तड़पाई तू प्यार मोहब्बत में, घट तू ही दो कर ख्वाबन जी दुनिया में, ख्वाबन जी दुनिया में। हाँ घट तू ही दो कर ख्वाबन जी दुनिया